परम पिता शिव परमात्मा वर्तमान समय में संपत्ति खां भी वधीक स्नेह की आवश्यकता है, अर्थात प्यार की आवश्यकता है। इन लाइ मास्टर दाता अर्थात पाण खे लीडर बनाए सभिनी खे प्यार ॾींदा हलो, कोई भी खाली हथ न वञे, इहो ख्याल कयो। सॼी दुनिया में सभिनी खां खूबसूरत जोड़ी कहिड़ी आहे इहा ख़बर आहे तव्हांखे? मुस्कुराहट ऐं ॻोढ़ा। इन्हनि ॿिन्ही जो गॾु मिलणु ॾाढो मुश्किल आहे, लेकिन जॾहिं इहे ॿई मिलंदा आहिनि न, उहो पल सभिनी खां खूबसूरत हूंदो आहे। सचो साईं दीवान साहब।